जयपुर शहर जी बिटिया सिंधियुनि जी बिटिया जी हाँ दोस्तों, जयपुर जी न्याणीअ कमाल करे छॾी। जयपुर ही न अभी तो पूरे राजस्थान न अभी तो पूरे भारत में नालो रोशन कयो थी। जी हाँ दोस्तों, असां ॻाल्हि करूं पिया डॉक्टर रवीना जी। जी हाँ दोस्तों, चवंदा आहिनि न कंहिं ॿार जे अंदरि कुझु करे गुज़रण जी अगरि चाह हुजे त उहो ॾाढो कुझु करे थो सघे। अगरि इहा ॻाल्हि कंहिंखां सिखणी आहे त उहो सिखो तव्हां डॉक्टर रवीना खां। जी हाँ दोस्तों, इहे जयपुर शहर जी हिकिड़ी ख़ासि शख़्सियत आहिनि, यानी कि महिनत जे दम ते पंहिंजो हिकिड़ो अलॻि ई स्थान ठाहियो अथनि, हिकिड़ो अलॻि नालो कयो अथनि ऐं ख़ुदि जे नाले सां गॾु गॾु पंहिंजे माइटनि जो नालो ऐं पूरे सिंधी समाज जो नालो रोशन कयो अथनि। जी हाँ दोस्तों, तव्हां हिन फोटो जे माध्यम सां ॾिसंदा हूंदा, तव्हां वीडियो जे माध्यम सां ॾिसंदा हूंदा कि डॉक्टर रवीना कीअं पूरे सिंधी समाज जो नालो रोशन कयो आहे। अचो त हुनजी जीवनी जे बारे में तव्हांखे कुझु विशेष ॻाल्हियूं ॿुधायूं था। दोस्तों, डॉक्टर रवीना खां असांजो ॻाल्हाइणु थियो त उन्हनि असांखे पंहिंजे जीवन जे बारे में ॿुधायो कि जीअं कि मूंखे शौक़ु हूंदो पढ़ाई जो, मां जम के पढ़ाई कई ऐं तंहिंजे अलावा मूंखे डॉक्टरी जो शौक़ु हूंदो त मां पंहिंजी महिनत जे दम ते ॾींहं राति महिनत कयो, पढ़ाई कई, उन खां पोइ मां डॉक्टर ठहियसि। पर डॉक्टर ठहिण खां पोइ बि उन्हनि जे मन जे अंदरि हिकिड़ी कसक हूंदी कि मूंखे अञा ॿियो कुझु बि करिणो आहे। जी हाँ दोस्तों, चवंदा आहिनि न कि ख़ाली पाण खे हिकिड़ो प्लेटफॉर्म जीवन जो मिलियो ऐं पाण उते संतुष्ट थी वेंदा आहियूं, त ईअं न। अगरि कुझु करे गुज़रण जी चाह हुजे, अॻियां वधण जी चाह हुजे त तव्हां ॾाढो कुझु जीवन में करे था सघो। बसि ईअं ई असांजी जेकी जयपुर जी बिटिया आहे उन करे ॾेखारी, असांजी जयपुर जी न्याणीअ करे ॾेखारी। डॉक्टर थियण खां पोइ बि उन्हनि खे लॻंदो कि मुंहिंजे अंदरि प्रतिभा आहे, मां मॉडलिंग में बि कमु करे थी सघां, त उन्हनि पंहिंजो कदम ॿियो अॻियां वधायो ऐं थोरे थोरे प्रयासनि सां उन्हनि एतिरो अॻियां निकिरी विया कि अॼु उन्हनि जीतियो आहे मिस इंडिया ग्लैम में। जयपुर जी मतिलबु जयपुर जे अंदरि मिस इंडिया ग्लैमर जो हिकिड़ो अवार्ड शो थियो, तंहिंजे अंदरि 7000 छोकिरियुनि भाॻु वरितो। उन अंदरि 40 छोकिरियूं चूंडिजी करे आयूं। तंहिंजे अंदरि पंहिंजो स्थान ठाहियो आहे डॉक्टर रवीना। उन्हनि खे कैश प्राइज़ बि मिलियो, सिर ते ताज मिलियो ऐं अलाए केतिरा मोमेंटो गिफ्ट इत्यादि मिलिया। जी हाँ दोस्तों, 51,000 जो नगद इनाम। जी हाँ दोस्तों, तव्हां सही ॿुधियव। मिस इंडिया ग्लैम जे अंदरि उन्हनि पंहिंजो हिकिड़ो अतुलनीय जेको स्थान चइजे उहो ठाहियो अथनि ऐं इन उहो स्थान 7000 छोकिरियुनि मां निकिरी करे आयो आहे। तव्हां ताजुब कंदा, 7000 छोकिरियुनि जे अंदरि खां निकिरी करे 40 जेके सेलेक्ट थियूं आहिनि उन अंदरि पंहिंजी सिंधी न्याणीअ केतिरो वॾो कमाल कयो अथई। ईअं त अगरि असां डॉक्टर रवीना जी ॻाल्हि करूं त हिकु न बि तो अलाए केतिरा उहे जेका चइजनि कि मॉडलिंग जी दुनिया में ख़िताब हासिल करे चुकियूं आहिनि। पर हाल ई जे अंदरि जेको हींअर मिस इंडिया ग्लैम जो जेको हींअर शो थियो हो उन अंदरि 7000 छोकिरियुनि पार्टिसिपेट कयो। तंहिंजे अंदरि डॉक्टर रवीना पंहिंजो ख़ुदि जो अलॻि हिकिड़ो मक़ाम ठाहियो जंहिंमें 40 छोकिरियूं चूंडिजियूं। हुन अंदरि डॉक्टर रवीना असांजे सिंधियुनि जी न्याणी हुई। त दोस्तों, असां सिंधी समाचार राजस्थान जे पारां हिननि जो पूरे परिवार खे शुभकामनाऊं था ॾियूं, डॉक्टर रवीना खे शुभकामना था ॾियूं ऐं इहे ई असां उन्हनि लाइ करे प्रार्थना था करूं कि निरंतर अॻियां वधंदी रहे। जयपुर ही न अभी तो राजस्थान, राजस्थान ही न अभी तो पूरे भारत ऐं भारत ही न अभी तो पूरे वर्ल्ड में नालो करे। ऐं इन्हनि खे यानी कि पंहिंजे जेके सिंधी समाज जी तरफ़ां जेतिरी हिननि जी प्रशंसा कजे उहा घटि आहे। ऐं धन्यनि इहे माउ पीउ जिन अहिड़ी न्याणी खे जनमु ॾिनो जेकी अॼु पूरे समाज जो नालो रोशन करे रही आहे। ऐं जल्द ई सिंधी समाचार राजस्थान तव्हांखे हिननि जेकी डॉक्टर रवीना असांजे सिंधियुनि जी न्याणी आहे, असांजी भेण आहे, असांजी धीउ आहे, इन खां जल्द ई तव्हांखे हिकिड़ो लेटेस्ट इंटरव्यू ॾेखारींदो जंहिंजे अंदरि इहे ॿुधाईंदियूं कि हिननि पंहिंजी लाइफ में छा कुझु कयो। जय श्री झूलेलाल।